जन्नत भी पक्का लकद अलबत तहकीक ताब शक की गुंजाइश ना है जाकुम तव्हां वटि अची वियो के मानू पुछदा है ना बा मिलाद था मनायो किथे कुरान में लिखेला ओ खुदा सणाई करे हे कुरान बिठवा दिस कुरान छा तो चे जाकुम नेश पेश कुरान न तर्जुमो न तफसीर न को वजाहत चिट्टा कुरान जा लफ्ज है न जाकुम तमाम अच्छी वियो सुभान अल्लाह इहो ई त मिलाद असां सॼो ॾींहुं जेको पढ़ंदा आहियूं सॼो महीनो पढ़ंदा इहो ई त पढ़ंदा आहियूं जाकुम सुभान अल्लाह कुरान चए थो अची वियो आहे असां वरी छा चवंदा आहियूं अची वियो रंग रची वियो आयो नबी नगदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार अची वियो रंगड़ो रची वियो रंगड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार सुभान अल्लाह इहो ई मिलाद इहो ई मुस्तफा जे अचण जो ऐलान इहो ई मुंहिंजे रब जो कुरान इहो ई अल्लाह जो फरमान कुरान अरबी में अचाकुम असां सिंधी में था पढ़ूं कुरान नज़म नाहे शेर नाहे असीं उनके शेर में पढ़ूं था अची वियो कुरान चए थो लक़द जाकुम तहक़ीक़ तव्हां वटि अची वियो सुभान अल्लाह केर अची वियो रसूल सुभान अल्लाह पैगंबर अची वियो नबी अची वियो रसूल अची वियो अल्लाह जो कासिद अची वियो अल्लाह जा पैगाम पहुचाइण वारो रसूल अची वियो सुभान अल्लाह इन लफ्ज़न जे अंदर मदीने वारे साईं जे अचण जो मक़सद भी रब बयान कयो त इहो नबी जो आयो मूं मोकिलियो ऐं मुंहिंजो पैगाम खणी तव्हां ॾे आयो सुभान अल्लाह मुंहिंजा हुक्म खणी आयो मुंहिंजूं आयतूं खणी आयो मुंहिंजो फरमान खणी आयो मुझो कुरान खणी तव्हां वटि अची वियो सुभान अल्लाह वो आए जो आदरबाद कबो न आए के मान निभो या न निभो हिकिड़ो ॿुध नूर मोहम्मद गोपान भला गोपांगन वटि महिमान अचे त आदरबाद कंदो या न कंदो यार मुंह तो ॿुधो आहे गोपांग वॾा महिमान नवाज़ ॿुधायो जेकॾहिं तव्हां वटि ॿाहिरियों को माण्हू चॾे ते अङण ते अचे त आयल खे मान ॾिबो या न ॾिबो जेका सुठी जाइ हूंदव उते महिमान खे विहारींदव आजियां कंदो खीकार कंदो भली कार कंदो मरहबा चवंदो अदा भली करे आए हाल वाल पुछंदो मानी टुकर जी सलाह कंदो वो मिठा अल्लाह तो फरमाए मुझो रसूल तव्हां वटि अची वियो रसूल जे अचण ते केॾे आयो कंहिं वटि आयो कुरान तो फरमाए जाकुम तव्हां वटि आयो गोपांग तव्हां ॾे आयो सुभान अल्लाह शहीदपुर टक्कर वारा तव्हां वटि आयो मातमी वारा तव्हां वटि आयो हिंदू वारा सिंध वारा अरब वारा अजम वारा अव्हां वटि आयो पोइ जेॾे नबी आयो उहो मरहबा त कंदो खीकार त कंदो भली कार त कंदो ओ मिठा पोइ इन
इन खीकार इन भली कार के सरबोआ मिलाद मलाइण सुभान अल्लाह मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा वाह तू जो अचण पुत फोरा थियण ही तुझा मोजज़ा मरहबा 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 दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा ही हली वही खबर अज मके जे शहर अल्लाह नूरन चिमकिया चिटा सुभान अल्लाह देह सारे डिठा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा हबीब आयो कुरान फरमायो लकत जाकुम तकी को तव्हां वटि अची वियो आहे पर केड़े शान सां आयो केड़े अंदाज में आयो जेॾीमहिल आयो त गुस्ल ॾिनल हुयो नाड़ो बधियल हुयो तेल मखियल हुयो अखियुनि में सुरमो पातल हुयो अतुर मखियल हुयो सोनो सिंगारियल हुयो खुतनो अगे थियल हुयो हबीब आयो त मक्के जे शहर में खुशबू ही खुशबू थी वई सुभान अल्लाह नूर ही नूर थी वियो सारे मक्के जो शहर चिमकी पियो दर दीवारूं घर जायूं पर मक्के जूं मज़ाफ़ात मक्के जी पराड़ी मक्के जी आस पास विदे आसमान जे किनारन ताईं हर पासे नूर ही नूर रोशनी ही रोशनी खुशबू ही खुशबू पकड़जी वई सुभान अल्लाह आसमान त मलाइक लही आया जन्नत जूं हूरूं लही आयूं इंसान जिन्न मलाइक जानवर चुपाया समुंड जी मखलूक मुंहिंजा दोस्तो बराड़ियुनि जा माण्हू बराड़ियुनि जी मखलूक जंगल में बरन में हैवान जानवर उहे बि गिराटियूं पाए हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि त मोहम्मद मीर अची सुभान अल्लाह जे मुले मीलाद न मल्हायो त छा थी वियो सॼी दुनिया पई थी मीलाद मल्हाए मुले मीलाद न मल्हायो त कहिड़ो कहिड़ो कोट किरी पवंदो सारी कायनात में खुशियूं आसमाननि जे मलाइकनि खुशियूं मल्हायूं ज़मीन ते खुशियूं मल्हायूं वियूं जन्नत में हिकिड़ी नहर आहे बेहश्त में छा आहे ॻाल्हायो चओ चओ मां ईअं न हलंदो जे तव्हां खां न ॻाल्हायो जन्नत में बेहश्त में नहर आहे जंहिंजो नालो आहे कौसर जंहिंजो पाणी खीर खां अछो आहे माखीअ खां मिठो आहे ॻड़नि खां शफ़ाफ़ आहे मुश्क खां वधीक खुशबूदार आहे जेको हिकिड़ो ढुक पिए त वरी उञन लॻेसि इहा कौसर जी नहर जन्नत में रब वहाई आहे क़ुरान तो फरमाए इन्ना आतोइना कल कौसर हबीब या कौसर असां तोखे ॾेई छॾी आहे सुभान अल्लाह जॾहिं साईं जन जे विलादत जी रात थी त कौसर नहर जे ॿिन्ही कपनि ते रब 70,000 वण पोखिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह वण फुलेली ॾिठी अथव न कोनी जी पिजारी किनारनि ते बेलदार वीचारा नहरूं पंहिंजो वण पोखींदा आहिनि वण सुहिणा लॻंदा आहिनि छड़ंदा आहिनि शाम थींदी आहे पखी पखीड़ा आखेरा ठाहींदा आहिनि जानवर चुप
पाया बकरियों ठिकरियों आराम कंदियूं आहिनि वण धरती जी सूंह हूंदा आहिनि नहर कौसर ते को बि वण न हुयो पर जे राति नबी सरदार जी विलादत थी 70,000 वण रब पोखाया नहर जे ॿिन्ही कपन ते पर उन्हनि जा थोड़ मुश्क खां वधीक खुशबूदार हुया उन्हनि जा पन सुरहा हुया जेॾी महिल हवा पई लॻे उन्हनि पननि मां सर 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 लॻंदी आहे पननि मां आवाज़ थींदो आहे पर उहे पन पिया चवनि अस्सलातु वस्सलामु अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह ये वण रब पोखिया ऐं खुशबू उन्हनि मां मुश्क खां वधीक सुराण निकिती सॼो जन्नत खुशबूदार थी मलाइकनि चयो मालिक ही छा जा वण हीअ छा जी खुशबू रब फरमायो मलाइको जो मक्के में मुंहिंजो मुहम्मद मीर आयो आसमाननि ते वरी ज़मीनुनि ते जेके वण सुकल हुया टारियूं ख़ुश्क हुयूं सुका थड़ थोड़ बीठा हुया उन्हनि सभिनी खे रब साओ कयो महिरबानी करे चुपड़ी कर घड़ी घड़ी मुंहिंजो सॼो ख़्यालु थो ॾिठी पूरे धरती ते सुकल वण रब सावा कया अणमुदायता मेवा झले बीठा ये तमाम पिते मदीने वाले साईं जे अचण सोहणे नबी जे अचण जो ई मिलाद हुयो जेको रब्बे कायनात पंहिंजी धरतीअ ते एतमाम पे कयो साईं फरमाइंदा मेराज वारी रात सतनी आसमाननि ते नूर जा हीअं मीनार ॾिठमि चिमकनि पिया नूर जा थंबा नूर जा मुनारा पर चिमकनि पिया पहिरियों आसमान ॿियो टियों चोथों पंजो छहों सतों सतनी आसमाननि ते पर उन टावर मां उन नूर जे मीनार मां अहिड़ी पई रोशनी निकिरे जेको सॼो आसमान चिमके सुभान अल्लाह मूं पुछो जिब्रील ही छाजा टावर आहिनि ही छाजा नूर जा मुनारा आहिनि हेॾी झगमग रोशनी आहे या रसूल अल्लाह ही सतनी आसमाननि ते रब तुंहिंजे विलादत वारी रात ये नूर जा मुनारा चिमकाया हुया तुंहिंजे विलादत जी निशानी सुखड़ी मलाइका इन्हनि खे नूर खे ॾिसंदा यादि पवंदो आहे मुस्तफ़ा जे विलादत जा पोइ जेको ॾिसंदो आहे फ़रिश्तो चवंदो अस्सलातु वस्सलामु या रसूल अल्लाह हड़ई चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या तॾहिं रब फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी अल्लाह पाण उन जा मलाइक महबूब ते सलात था मोकिलिन सुभान अल्लाह लक़द जाअकुम अलबत्ता की को तव्हां वटि अची वियो आहे केरु अची वियो आहे रसूल पैगंबर कासिद पैगाम खणी अचण वारो पैगाम खणी तव्हां ॾे आयो आहे बा मक़सद आयो आहे बेमक़सद न आयो आहे सुभान अल्लाह वॾे कम सां आयो आहे कहिड़ो कम खणी आयो आहे रसूल यानी कासिद यानी पैगंबर पैगाम खणी आयो आहे उहो पैगाम चाहे क़ुरान मदीने वारो छा खणी आयो क़ुरान खणी आयो हूअं त
त हजार नेमतूं आंदई हजार एहसान कयई हजार थोड़ा कयई मुस्तफा आयो त असां खे दीन ॾिनई ईमान ॾिनई इस्लाम ॾिनई नेकी ॾिनई हलाल हराम जी सुञाण ॾिनई मस्जिद ॾिनई महराब ॾिनई मीनार ॾिनई क़ुरान ॾिनई बाग ॾिनई सलात ॾिनई हज ॾिनई काबो ॾिनई किबलो ॾिनई मदीनो ॾिनई मक्को ॾिनई मुस्तफा करीम असांखे लख नेमतूं ॾिनियूं लख एहसान उम्मत ते कयई पर अल्लाह फरमाए थो तव्हां ॾे ख़ासि सुखड़ी मुंहिंजी क़ुरान खणी मदीने वारो सुखड़ी आसमाननि तो खणी आयो कहिड़ी सुखड़ी आहे ॻाल्हायो पोइ मुस्तफा करीम जी सुखड़ी वणेव थी बोल अथव कॾहिं खोले पढ़ियो अथई क़ुरान खे 8-10 चोलियूं वेड़े ऐं जारे में रखे छॾींदो धूड़ मिट्टी दस ॼमी थी वञे चोलियुनि जे मथां खोले छंडेस बि कोन थो पढ़ेस बि कोन थो पुट इहे जो 10 चोलियूं थो वेड़ाई सीधो लॻे था क़ुरान खे छो चोलियूं वेड़ियूं अथई अदब जे लाइ एतिराम जे लाइ हिकिड़ी बि चोली काफ़ी आहे हिकिड़ी चोली एतिराम जे लाइ वेड़ ख़बर पए त ही आम किताब न आहे मुस्तफा जी आमदन सुखड़ी सुभान अल्लाह ये जेके वधीक चोलियूं वेड़ी थो न कंहिं ग़रीब मिसकीन खे ॾे जेको जंहिं वटि कपिड़ा न आहिनि अजुर मिलंदुई सवाब मिलंदुई क़ुरान हिन जे लाइ आहे त खोल पढ़ त क़ुरान रसूल आयो आहे पैगंबर आयो आहे पैगाम खणी आयो आहे आसमाननि जो पैगाम असां ॾे आंदो अथई इहो क़ुरान खणी आयो आहे क़ुरान चए थो अकीमु सलात नमाज़ क़ाइम कयो आतु ज़कात ॾींदा कयो वरकऊ मअर्राकीन रुकू करण वारनि सां गॾिजी रुकू कयो यानी मस्जिद में वञी जमात सां नमाज़ सुभान अल्लाह इहो क़ुरान